साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सिंध धरती आवारसो मुझा दोस्तों, अस्सलाम वालेकुम। जिए सिंध जिए मुझो रहबर साईं जीएम से। दोस्तों काफ़ी अरसे खां उन सोशल मीडिया जे पेज तां सभिनि सां मुआशरे जा सोसाइटी जा मामलनि ते कचहरी बि कंदो आहियां, मामलनि खे पाण ॻाल्हाईंदा पियूं ऐं जेको पाण चवंदा आहिनि ग़लति अमल जे ख़िलाफ़ तव्हां उन ख़िलाफ़ ॻाल्हाए था सघो त उन ख़िलाफ़ सम्झो था सम्झो दिलि जे अंदरि बि घटि माण्हू ग़लति चओ। असांजी सोसाइटी जे अंदरि हिकिड़ो अमल काफ़ी अरसे खां थी रहियो आहे, उहो आहे मज़हब जे नाले ते मज़हब जे नाले खे इस्तेमालु करे उन मां ग़लति मक़सदु कढणु। उन ते इलाही दफ़ा ॻाल्हाए चुको आहियां शइ ते, ऐं उन्हनि मां हिकिड़ो जेको मामिलो असां वटि आहे उहो इहो आहे त तव्हां सभिनी खे ख़बर आहे, ॿुधाइण जी ज़रूरत नाहे, पर वरी ॿुधाईंदो हलांव त ओचितो का न्याणी गुम थी वञे ऐं ओचितो पोइ हिकिड़े ॿिनि ॾींहंनि खां पोइ न्याणी ज़ाहिर थी थिए ऐं ऐलान थो थिए त बाबा हीअ मुस्लमान थी वई आहे ऐं हीअ फलाणे XYZ माण्हू शादी करे थी। जॾहिं त मज़हब जी बुनियाद कंहिं फ़र्द सां इश्क नाहे हूंदो, मज़हब जे बुनियाद क़ुरान हुजे, हदीस हुजे या उन मज़हब जी जेकी तालीम आहे उहा हुजे, पर जॾहिं हिकिड़े माण्हूअ खे इहो ॿुधायो थो वञे त न हिन जी जेकी मज़हब जी तब्दीली आहे इन थी वई आहे, हाणे ही मुस्लमान थिए थी, त इन ॾिठो वञे त किथे न किथे गड़बड़ आहे। ऐं वधि मां वधि इहा शइ असांजी सोसाइटीअ में घटि आहे, इहो वर्ड कोन इस्तेमालु कयो वेंदो आहे, पर आउं उन वर्ड खे इस्तेमालु कयां थो जेको असांजी सोसाइटीअ में इस्तेमालु कोन कयो वेंदो आहे, पर उहो एग्ज़िस्ट करे थो, जंहिंखे दुनिया भर जे अंदरि लफ़्ज़ जेको इस्तेमालु कयो वेंदो आहे उहो आहे लव जिहाद। हाणे लव जिहाद छा आहे? जिहाद त पाण सभिनी ॿुधो आहे त पंहिंजो बुराईअ खे रोकणु पंहिंजे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, कलम सां या तलवार सां। हिकिड़ी थ्योरी वेस्ट जे अंदरि यूरोप वारे पासे, अमेरिका वारे पासे, हिंदुस्तान वारे पासे इहा आई। इहा का आलमनि जी थ्योरी न आहे, इहा बि लोफरनि जी थ्योरी आहे, इहो मां क्लियर कंदो वञां। उन में इहो हो त जीअं ॿिया जहाद आहिनि जंहिंजे अंदरि इल्मी जहाद आहे, तलवार वारो जहाद आहे या ॿिया जहाद आहिनि, तीअं हिकिड़ो टियों जहाद आहे लव जहाद। उहो इहो आहे त तव्हां माण्हुनि खे, न्याणियुनि खे, ॿियनि मज़हब जी न्याणियुनि खे सां इश्क करे हुननि खे मुस्लमान ठाहियो, इहो बि जिहाद आहे। जॾहिं त इहा बुनियाद बिल्कुलु ग़लति आहे। ऐं मुख़्तलिफ़ मकादब फ़िक्रनि जे आलमनि सां मुंहिंजी कचहरी थी, उहे चवनि था त तारीख़ में इहो मिले थो, सहाबी ऐं ताबीन जे दौर में इहो मिले थो त अगरि का ग़ैर मुस्लिम औरत अगरि ईंदी मुस्लमान जे ॻोठ में अंदरि त शर्त इहा रखी वेंदी त छा तूं पंहिंजे मुड़ुस मां बेज़ाती त कान आई, या छा तूं कंहिं मुस्लमान छोकिरे जे पोयां त कान आई, ऐं अगरि उहा हूंदी त उनखे वापसि कयो वेंदो। असां वटि इलाही इशू आहिनि, रिंकल कमार जो इशू आहे, रवीना जो इशू आहे। तीअं ई असां वटि हींअर कुझु अर्सो पहिरीं हिकिड़ो इशू थियो जंहिंजे अंदरि हिकिड़ी न्याणी ओचितो पंहिंजो गुम थी वञे ऐं ॿिए ॾींहुं कोर्ट में ज़ाहिर थी वञे, ज़ाहिर जे अंदरि कोर्ट में ज़ाहिर थी वञे, उन कोर्ट में इहो थो कयो वञे त बाबा हीअ मुस्लमान थी वई आहे ऐं हिन XYZ शादी कई आहे। उन न्याणी जो भाउ सनी कुमार कॾहिं वेठो आहे मूंसां अॼु, ऐं उन मुख़्तलिफ़ जायुनि ते वञी इन शइ ते ॻाल्हायो, आवाज़ उथारियो, पर ॾाढी ॾुख जी ॻाल्हि आहे त जेतिरो क़ानूनी सिचुएशन आहे हलंदो वियो त सनी जे मुताबिक़ ओतिरो ई रोज़ बरोज़ जेको मामिलो आहे अञा माना हर दफ़ा वञे, अगरि 10 ॾाका चढ़नि त हर दफ़ा वञे त 10 ॾाका पोते थी वञे। त सनी अॼु मूं वटि सन में आयो त मूं चयो आयो ई त कचहरी कयूं, ऐं कचहरी अवामी रखिजे ताकी हर को आहे कचहरी ॾिसे। सनी ख़ुशि सनी पंहिंजी कचहरी थी चुकिया आहिनि मामले में पहिरीं बि। हाणे तव्हां ॿुधायो त तव्हांजी जेकी भेण आहे उनजो नालो सॼो मामिलो कीअं थियो, ओचितो छा थियो, इहो थोरो ॿुधायो। मुंहिंजो नालो सनी कुमार आहे, मुंहिंजी भेण जो नालो सिमरन कुमारी आहे। 17 अगस्त ते सुबुह जो सवेर असांजे रिश्तेदारनि में फ़ौतगी थी वई त असां सुबुह जो सवेर होॾे हलिया वियासीं। तक़रीबन 2 बजे मुंहिंजी भेण सां ॻाल्हि थी जो किथे आहे, मां घर आहे, मां चवां तूं अची जॾहिं फ़ौतगी थी वई आहे असांजे माइटनि में होॾे अची, उहा रिकॉर्डिंग मां वटि मौजूदु हूंदी। 3 बजे मां वरी जंहिंमहिल भेण ते कॉल कई आहे त उहा भेण घर में न हुई। उन खां बाद तक़रीबन कलाक पूरो मां पंहिंजी सिस्टर खे ॻोल्हियो आहे किथे आहे, माइटनि में मंदरु वग़ैरह वियासीं, का शइ न हुई। 5 बजे मां SP ऑफिस वियो, मां चयो सिस्टर वटि मोबाइल आहे, जांच करायूं किथे आहे, जेकॾहिं किथे बंदि थियो आहे ख़बर पइजी वेंदी।
त उहो जेको मोबाइल जी लोकेशन अचे पई उहा लोकेशन अचे पई देह छिॼण में एसाम कलवट ज़िलो कहिड़ो? ज़िला घोटकी असांजे शहर जी मतिलबु देह हिकिड़ी छिॼण आहे जंहिंमें सदी कलवट खणी चऊं एसाम कलवट त नालो ॿुधो हूंदो तक़रीबन रिंकल कुमारी में हुन एसाम कलवट जो हथु हुयो ठीकु आहे उन्हनि खे अगवा कराइण में अहिड़े हिसाब सां या असांजे 4 साल अॻु में सौट मुंहिंजे खे क़तल कयो हुयो बेवच सिर्फ़ु शहर में हेरासमेंट करण लाइ उन में बि एसाम कलवट जो साहिबु उनजो नालो आहे ठीकु आहे उहो बि शामिलु हुयो त उन जे मथां बि FIR वग़ैरह थी हुई त उन खां बाद 5 बजे जीअं मां SP ऑफिस में निकितो त मुंहिंजे मियां असलम जी फ़ोन आई आहे त तव्हांजी सिस्टर असां वटि आई आहे इस्लाम क़बूल करणु चाहे थी तव्हां अचो मां चयो अहिड़ो कमु न कजो मुंहिंजो मेंटली वारो डिप्रेस बि हुयो जंहिंजो मां इलाज करंदो रहंदो हुयुसि कराची में इलाज करंदो हुयुमि मिरपुर में बि हुयो मेंटली डिप्रेस हुई ऐं इलाज थींदो हुयो बाक़ाइदा जॾहिं को असांजे घर में कवियो थियल हुयो उन खां बाद वधीक डिप्रेस थींदी हुई ऐं उनजी पैदाइशी जेकियूं अखियूं जेके हुयूं उहे 60-70% वीक हुयूं पैदाइशी सूरज सिज कहिड़ो वग़ैरह उन हिसाब सां उहो डिप्रेस रहंदी हुई जो इलाज हाल करियो न उहो दिमाग़ी तरह सां नासाज़ आहे महिरबानी कयो अहिड़ो कमु न कयो जे तव्हां अचो न त असां उनखे मुसलमान करे छॾे वीडियो हलाए छॾींदासीं उहा रिकॉर्डिंग मां वटि मौजूदु रिकॉर्ड कया मां जॾहिं असां मियां असलम ॾे वियासीं उते जे ॾिसूं असांजो अॻु में SHO मिरपुर माथेलो अब्दुल मालिक भुट्टो ते मौजूदु आहे असांखे मुंहिंजी अम्मा बि वेठी हुई असां सॻो ते वेठा हुआसीं हाणे उते SHO छोकिरी को बयानु वठे थो ऐं मियां असलम असांजी वीडियो भरे थो जेको सरासर गैर कानूनी आहे ऐं इहा शइ कानून में बि न आहे सुबुह जो सवेरे वरी 8 खां 9 बजे ताईं इहे छोकिरी खे सेशन कोर्ट घोटकी पेश करायो ठीकु आहे राति जो तक़रीबन 11 बजे तव्हां वियो त न्याणी तव्हां सां ॻाल्हायो थी असां सां ॻाल्हायो कीअं आई आहे पर ईअं चए पई मां न हलंदुमि पखे ॾिधी ते ॿी का ॻाल्हि थी कोन ॾिसे ॿिए पासे ॾिसे पई उहा वीडियो रिकॉर्ड बि सोशल मीडिया ते अवेलेबल आहे असां ॻाल्हायूं था इशारा हुनजा मथे नी ॿिए पासे त इहो ब्रेन वॉश आहे हुनखे धमकायो त अहिड़े हिसाब सां घणो कुझु थींदो आहे ॾिसो न हिकिड़ी ॻाल्हि आउं तव्हांखे चवंदो वञा असां वटि जेको ही मामिलो आहे जंहिंमें फोर्स कन्वर्जन थियनि था या जंहिंजे अंदरि किडनैपिंग थी थी वग़ैरह इन्हनि सभिनि जो अगरि फोर्स कन्वर्जन पए अगरि ब्रेन वॉशिंग पए इन सभिनि जो जेको आउं ज़ाती तौर ते सम्झां थो त हीउ हिकिड़ो मिसयूज़ आहे मज़हब जो मिसयूज़ आहे ऐं उन मंदरु अगरि ॾिसो न मुस्लमान थिए थी हिकिड़ो सुवालु छा मज़हब तब्दील तव्हांखे एतिराज़ आहे न मूंखे अहिड़ो को एतिराज़ कोन्हे मज़हब ते एतिराज़ कोन्हे मुंहिंजे मज़हब जी असां पाण हिकु मतिलबु छा चऊं तव्हांखे सोशल वर्कर माण्हू आहियूं त असांजो मुंहिंजो जेको आहे दीवाननि खां वधीक मुस्लमान कम्यूनिटी सां उथणु विहणु ठीकु आहे त माना उहो मज़हब जो इशू त इशू आहे उहो तव्हां पाण ई चओ त मज़हब जो इशू ई न आहे इशू हिकिड़ो न्याणी आहे जेकी थोरी वीक आहे मेंटली तौर ते वीक आहे उन जो मामिलो थियो आहे अच्छा पोइ तव्हां ॿुधायो कोर्ट वारो मामिलो त उन खां अलावा त उन हिकु सुबुह जो 17 अगस्त शाम जो इहे ॻाल्हि थी आहे राति जो 11 बजे 17 अगस्त असां छोकिरी सां मिली आयासीं मियां असलम जे घर में मियां मिठियार जे घर में 18 अगस्त सुबुह जो सवेरे हिन खे कोर्ट में पेश कयो हिकु राति में हुनजो निकाह बि थी वियो हिकु राति में हुनजी शादी बि थी वई जॾहिं त असांजे ज़िले में कंहिं पटवाड़ी हिकिड़े तपेदार खे सही करणी हूंदी आहे न त उते बि 15 खां 20 ॾींहं लॻी वेंदा आहिनि त एतिरो उन्हनि जो हिकु सिस्टम आहे एॾो फॉरवर्ड त उन खां बाद सेशन कोर्ट में उन्हनि जेके पटिशन कई असां बि हुनमें का दुर न हुयासीं वरी सेशन कोर्ट एडिशनल डेलकी मोकिलियो त उते बि असां कोई जज का ॻाल्हि न पुछी त तव्हां दूरी कोन्हो मां तव्हांखे न ॿुधंदुमि उते बि जज साहिबु छोकिरी खे नालो पुछियो छा थी उन करिणो पियो उते रोड वार्ड थी वियो ॿी का अहिड़ी का ॻाल्हि थी कोन हाणे चोथों महीनो थियण था मूंखे इहा ख़बर न आहे मुंहिंजी भेण किथे आहे कहिड़े हाल में आहे पुलिस तरफ़ो बि असांखे सिर्फ़ु आसरा मिलिया न असांजी FIR काटी वई 18 तारीख़ जॾहिं असां वियाऊं SP साहिबु इहा ॻाल्हि कई हाणे जेकॾहिं हे कोर्ट में वञी हाणे मां FIR वग़ैरह नथो करे सघां त हिकिड़ी राति में अहिड़ी उन्हनि जी गेम आहे हिकिड़ी ठीकु आहे त पुलिस बि में मुलवस ॼाणी सभु इदारा में मुलवस तव्हां FIR वग़ैरह कटाई या FIR आहे MCA सां कटाईसीं FIR आहे सिर्फ़ु असांखे आसरा मिलंदा रहिया अच्छा मां तव्हांखे कंहिं धुरनि झलियो या विच ई धुरनि झलियो छा बसि पुलिस सिर्फ़ु SHO आसरा ॾे पियो मां कटां थो त राति हिकिड़ी जी ॻाल्हि ईंदा आहिनि शाम जो ही मैटर थियो आहे 11 बजे असां छोकिरी सां मिली आया
ठीकु आहे, छोकी जो मां ना हलंदुमि, मुंहिंजो दीद ॿिए पासे हुयो, प्रेशर में हुई, उनखां बाद असांखो अॻु में उते सॼो वेठो आहे थियो, इहा शइ कानून में आहे साईं, मुंहिंजी वकीलनि सां मिलियो आहे, मां पाण लाॻे पढ़ंदो आहियां, इहा शइ कानून में बि न आहे, पुलिस उन्हनि सां मिलियल, त उहा असांजी छा FIR कढंदी, असांजी MC कटी आहे बि, उहो कंहिं चङनि माण्हुनि खां फ़ोन करे तॾहिं वञी असांजी MC कटी आहे, त हिकु ॿ ॾींहं असांखे तरस आया, हाणे चवनि था इहो कोर्ट में मैटर, असां FIR न कढींदासीं। पंचायतुनि जो छा किरदारु आहे सॼे मामले में? पंचायतुनि जो मिड़ई कुझु चङा माण्हू हुआ जंहिं साथ ॾिनो, पर पंचायतुनि जा बि साईं हाल ॿुधायो। ॾिसो न, असल में तव्हांजी तकलीफ़ सां बिल्कुलु सम्झी सघां थो आऊं, ऐं जेके बि असीं जेके सिंध जा जेके बि बाशऊर माण्हू आहिनि उहे सभु सम्झनि था त बेसिकली हिते इन करे ही वीक केस जेको आहे हिनखे वीक कयो वियो आहे, हिन मामले खे कोन थो कयो वञे, त असांजी सोसाइटी, असांजे समाज जे अंदरि मज़हब ॾाढो सेंसिटिव मामिलो आहे, ऐं असां वटि लॻंदो आहे त मज़हब ते ॻाल्हाईंदासीं मसलो थींदो, ऐं मसइलो उहे कंदा आहिनि मज़हब ते जिन खे मज़हब जी पाण ॼाण न हूंदी। ॻाल्हि इहा आहे त सिधो सिधो ते मज़हब इस्तेमालु पियो थिए, जॾहिं त मज़हब जो ही वास्तो हिकिड़े छोकिरे जो आहे, हिकिड़ी न्याणी वई आहे, उहा न्याणी खे किडनैप कयो आहे, ब्रेन वॉश कयो आहे, ऐं किडनैपिंग ऐं ब्रेशन खे साॻी ॻाल्हि सम्झाए, किडनैपिंग जे अंदरि माण्हू खे तव्हां बेहोश करे खणंदो आहे, ब्रेन वॉशिंग जे अंदरि तव्हां खणंदो आहे। ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि हमेशह आउं चवंदो आहियां, तव्हांजे मुंहिंजे या 8 ॿिया भाती हूंदा न, असां सभिनि जे घर में अहिड़ी का शइ हूंदी जेकी मूंखे कान वणंदी हूंदी। मुंहिंजे घर में 10 रस्मूं हूंदियूं, 10 मां 9 ॿ मूंखे कोन वणंदियूं हूंदियूं, तव्हांजे घर में 10 रस्मूं हूंदियूं, मां 2 तव्हांखे कोन वणंदियूं हूंदियूं। जेॾी महिल हिकिड़ो ॿियो को माण्हू कचे ज़हन खे इहो चवंदो त बाबा तुंहिंजे घर में जेके 10 शयूं आहिनि उन मां तोखे कहिड़ियूं कोन थियूं वणनि, हू माण्हू चवंदो मूंखे ही 2 शयूं फलाणे कोन थियूं वणनि, हू चवंदो हे मूं वटि त न आहिनि, त हू साम्हूं वारो मुतासिर थींदो, यार मुंहिंजे घर में त ही थिए थो, ऐं पंहिंजी ॻाल्हि कया, मुंहिंजे घर जे अंदरि को माहौल आहे, उन में 2 टे शयूं मूंखे नथियूं वणनि, ऐं आउं कंहिंखे ॿुधायां साम्हूं वारे मुंहिंजे घर में त इहो कोन थींदो आहे, त आउं त ख़ुशि थींदुसि, यार वॾो अकुल मंदाज कोन थो थिए। त इहा बि हिकिड़ी ब्रेन वॉशिंग जी शइ आहे, बिल्कुलु साईं, बिल्कुलु। ऐं सम्झ में इहो कोन थो अचे त जॾहिं इहो साॻी शइ मूं शुरू में लफ़्ज़ जिहाद जी ॻाल्हि कई अथव, तव्हां थी सघे एग्री कयो न कयो, पर आउं उन शइ ते हाणे खुली ॻाल्हाइण जो वक़्तु अची वियो आहे त लफ़्ज़ जिहाद को आलमनि जी आज़ाद न आहे, लफ़्ज़ जिहाद लोफरनि जी आज़ाद आहे, जंहिंजो मक़सदु इहो आहे त बाबा दीन जो नालो इस्तेमालु करे, ऐं आउं दीद जे पारां इन करे ॻाल्हायां थो, ऐं सम्झां थो त एज़ अ मुस्लमान मूं ते फर्ज़ु आहे त मुंहिंजे मज़हब जी मिसयूज़ केरु न करे। जीअं आई एम श्योर तव्हांखे बि हूंदो, अगरि तव्हांजे मंदर में या तव्हांजे किथे को मिसयूज़ कंदो, ॾिसो जीअं हिंदुनि में सती जो कॉन्सेप्ट रहियो आहे, पाण हिंदुनि ख़तमु कयो, को हिंदुनि पाण अची ख़तमु कयो, बाबा हाणे वक़्तु ख़तमु थी वियो आहे, ख़तमु करणु खपे, इहे रस्मूं। तीअं जेकी ग़लति शइ असां वटि अची थी वञे उनखे ख़तमु करण लाइ हर कंहिंजो किरदारु आहे। ही भला हींअर कोर्टनि में तव्हां विया आहियो, त कोर्टनि में छा थो थिए तव्हांजे मामले में, हुनखे केरु छा थो कयो? कोर्टनि में साईं, कोर्ट असां वियासीं कराची हाई कोर्ट, असां पर्टिकुलर दाख़िल कईसीं, चीफ साहब ग्रांट के ॾिनी केस असां हिते हलाईंदासीं, अॼु जी हेयरिंग हुई, त हुते असां केस लिखियलु हुयो के आगा साहब वटि, हुनजी पटिशन ॾिसी हुनजो हीउ हिते माना हीउ हिते ॿुधण जो लाइ न आहे, त हाणे सखर वञो उते तव्हां केस कयो, उतां जेकॾहिं का ॻाल्हि आहे पोइ तव्हां हेॾे ईंदासीं, उते तव्हां वञी नथा सघूं, उते असांजे माण्हुनि खे मारियो वियो, उते असांजी ज़मीननि ते कब्ज़ा नहीं, उते असांजी नियाणियुनि खे अगवा कयो, हाणे असां कहिड़े मुंहं सां वञी वेंदासीं, त उते उनजो बाक़ाइदा प्रेशर आहे, ठीकु आहे, त हुते ईअं मां इहो कॉन्सेप्ट नथो करे, हुते वेही मां हुननि जे मथां केस करे बि सघां थो, जान खे ख़तरो। तव्हांजो इलाइक़ो आहे घोटी, उते जा चङा मुड़ुस जेके आहिनि मुख़्तलिफ़, उहे बि छा आहिनि जंहिंमां लातालगी कनि था छा था कनि? बिल्कुलु साईं, हिन वक़्तु ताईं को अहिड़ो को ज़ाहिर न थियो, बाक़ी आहे को इलेक्शन थींदी आहे त पोइ सभु असांजा पंहिंजा थी वेंदा, इलेक्शन में त हर शो माण्हू यादि ईंदो आहे सभिनि खे, पर उन मंदरु छा मज़हब जे करे नथा अचनि, छो त मज़हब जो नालो इस्तेमालु, मज़हब जो नालो इस्तेमालु थींदो, पर हू पाण बि इन शइ ॻोल्हाईंदा आहिनि। अच्छा, हाणे असां वटि मुंहिंजूं हिन मुतलिक़ मुख़्तलिफ़ दोस्तनि सां कचहरियूं आहिनि, अॻे बि कुझु अहिड़ा वाक़िया थिया त मुंहिंजा मुख़्तलिफ़ मज़हबी दोस्तनि सां कचहरी थी हिन मंदर, उन में इलाही माण्हू उन में हक़ में हुआ त न्याणी अगरि मुस्लमान जी हुजे या हिंदूअ जी हुजे या क्रिश्चन जी हुजे, पोइ न्याणी न्याणीअ जी इज़त आहे, त हुननि जो चवणु हो त असांजो मौक़िफ़ हुयो इहो मज़हबी इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू ॿुधाईंदोसांव, त हुननि चवणो छो त असां वटि 2 पॉइंट ऑफ व्यू रहिया आहिनि इस्लाम जे अंदरि, त पोइ चवंदा आहिनि त छो न उहा शइ मुतारिफ़ कराई वञे त का बि न्याणी अगरि पंहिंजी वञी कोर्ट पहुचे थी शादी करण लाइ, त कोर्ट उनजी शादी क़बूल न करे जेसि ताईं हुनजो को वली न हुजे, वली माना पीउ माउ या अहिड़ो को वली। बिल्कुलु साईं, थींदो थियण बि ईअं खपे, बिल्कुलु इहा शइ जेकॾहिं हिकु रज़ामंदी सां हूंदी त ॿिया बि आलिम दीन आहिनि जेके मुस्लमान कंदा आहिनि, त असांखे को मुस्लमान थियण त हुन सां कोई एतिराज़ कोन्हे, ठीकु आहे,
कुझु अहिड़ा राशिद में सूंघ आहिनि, कुझु ॿिया बि माण्हू उते मुस्लमान थींदा हूंदा, उहे त ॻाल्हि को छो न आहे थींदी, ठीकु आहे। बाक़ी जेका ज़बरदस्ती हुनखे अगवा करे हुनजो ब्रेनवाश करे सिर्फ़ु हिते छो थींदो आहे ॾेकी, उते बि त ॿिए पासे कन्वर्जन थियनि था, पर उते त माण्हू खे त्रास कोन थो करे। लखनि जी तादाद में थियनि था। 2016 खां वठी 2020 ताईं डॉक्टर ज़ाकिर नाइक 11 लख माण्हू मुस्लमान कया आहिनि। उते त को हथु खणण तयारु न आहे, उते कंहिं त वायलेंस न आहे के, त हिते असांजे घोटकी ज़िले में ईअं छो आहे? छो त हिते कंहिं आलिम अगरि कंहिं गैर मुस्लिम खे मुस्लमान कयो आहे, कंहिं हिंदुअ खे या क्रिश्चन खे कयो आहे, त उनजी बुनियाद जेकी हूंदी, जेके स्कॉलर्स आहिनि, उहा बुनियाद मज़हब हूंदी। हिते तव्हांजे मुताबिक़ मज़हब जी बुनियाद ई कान्हे, जेको कमु थियो आहे बेसिकली आहे ई कोन्हे, बेसिकली किडनैपिंग केस आहे, ब्रेन वॉशिंग केस आहे, जंहिंखे मज़हब जे रंग जस्टिफाई करे। हिकिड़ो हिनखे ईअं सम्झो हिकु लीगली किडनैप आहे, लीगली किडनैप कयो आहे, इहो ई थिए थो। हाणे जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, सिंध दोस्त, सिंध परस दोस्त असीं आहियूं, जेको आऊं तव्हां ॾिठो आहे, पंहिंजी हिनजी काविश कंदा आहियूं। तव्हां सिंध मां, या जीअं मूंसां तव्हां कचहरी कई आहे, ज़ाहिरी ॻाल्हि तव्हां पंहिंजो सम्झो या तव्हां सम्झो त आवा वधंदो, तव्हां पाण वेठा आहियूं ऐं हीअ वीडियो तव्हांखे ख़बर आहे या सोशल मीडिया ते आऊं वायरल कंदुसि हुनखे, तव्हां ॿुधायो तव्हां आम सिंधीअ खां या आम माण्हुनि खां छा था एक्सपेक्ट कयो, त हू तव्हांजी कीअं मदद कनि, छा कनि हिन में ॿुधायो। मां वधि में वधि उन्हनि खे महिरबानी कंदुमि त हू मुंहिंजो साथ ॾिन। छोकिरी मेंटली मुंहिंजी भेण दिमाग़ी डिस्टर्ब आहे, जेकॾहिं पंहिंजे होश हवाल में, जेकॾहिं डॉक्टर साहब क्लियम्स ॾियनि था ही पंहिंजे मतिलबु उनजो ज़हन हिन वक़्तु नमूने सही कमु करे थो, जेकॾहिं हू इस्लाम क़बूल करण लाइ तयारु आहे, मां हाज़ुर आहे, मां पाण हुनजी शादी कंहिं मुस्लमान सुठे घराने सां करे थो, ऐं असांजा अहिड़ा दोस्त आहिनि बि सही, ठीकु आहे। बाक़ी इहो छोकिरो जेको जंहिंसां गॾु हिनजी शादी कराए वई आहे, ॿुधण मुताबिक़ उहो मियां असलम जो ड्राइवर आहे, ठीकु आहे। त हिन वक़्तु उहो का शइ नथो करे, उहो हिकु लोफर क़िस्म जो मां चवंदो माण्हू आहे, जंहिंसां हुनजी का शादी कराई वई आहे। इस्लाम सां मूंखे को एतिराज़ न आहे। छा इस्लाम क़बूल करण खां पोइ छोकिरी जो रिश्तो पंहिंजी भाउ पंहिंजी माउ सां ख़तमु थी वेंदो आहे? शरीयत मुताबिक़ उनजो रिश्तो पंहिंजे भाउ सां पंहिंजी माउ सां जीरे ताईं उहो हूंदो, ऐं इहो शरीयत में बि आहे, ऐं मुंहिंजो हुन सां रिश्तो बि आहे, ठीकु आहे। अगरि छोकिरी मुंहिंजे वापसी अचे थी, मां पाण हुनजी शादी मुस्लमान सुठे घराणे सां करंदुमि, बाक़ी हीउ छोकिरो असांखे क़ाबिल क़बूल कोन्हे। दोस्तो, हाणे नंढड़ी कचहरी, नंढड़ो मामिलो, ऐं आउं तव्हां सभिनि खे इन बारे में चवंदुसि त जेको असांजी सोसाइटी जे अंदरि किसो हले पियो, इन मामले खे असांखे ॾिसणु खपे, ऐं हीउ मामिलो कंहिं कम्यूनिटी न आहे, हीउ मामिलो सॼी सोसाइटी जो आहे, ऐं इहा सोच असांखे सम्झणु खपे त हर कंहिंजी न्याणी हूंदी आहे, न्याणी मज़हब न आहे। हिते ॾुख जी ॻाल्हि आहे त इस्लाम जे दीन खे मिसयूज़ कयो थो वञे। महिरबानी करे वधि मां वधि वीडियो शेयर कयो, ऐं हिन शइ ते वधि मां वधि ॻाल्हायो। सोशल मीडिया ते वेठा आहियूं पाण, सोशल मीडिया ते वेहण खां पोइ असां कोई फर्ज़ आहे, रुॻो सोशल मीडिया ते एंटरटेनमेंट न आहे, हीउ हिकिड़ो वॾो महाज़ आहे। अचो हिन महाज़ जो पॉज़िटिव हिकिड़ो इस्तेमालु कयूं ऐं हिन शइ खे वधि मां वधि वधायूं। महिरबानी। जीअं सिंध, जीअं मुंहिंजो रहबर साईं जीअं से असां हिंदू बेगैरतूं छा चकर ये पाकिस्तान में थे तो हिंदुनि सां असांखे पंहिंजी धीउ वठी जो असांखे पंहिंजी धीउ